ये चिकला में तुम आके बैठी रही असा दर उठवा ये वठी जाए छो वठी जाए वा खैर ताए मां तो वठी जाए बतारा अधो दीदो न तो के कमाई मधुरी नहीं हां कमाई मदद पक्की गाल पक्की पक्की ये तो रे दुपान खणी ने न न लिकाए तो दे कदे न कनो मदद बेईमानी न कजे न न आ वठ तो जाए केंजो आयो ओए हमरा बीठा ओ टोपी वालो ओटे चक्कर घुरे बे तमा मा के दे न थू दे भी न तो दे न दींदो वेठो मुझे गोठ में अची आ ट्रपड़ मुझे गोठ में रखया तई प्लाट मुझे तो वेठो आ न दींदो अगला पुराणो आ बोतारा नवा थी रोजी देई वेंदी वठो रे समरा वठो टे होबी वठी दे हेती वठी दियो भई और दे ट्रई वधारे कमाई थदी है ना बोतारे हला सकते ट्रई हां वजे जे बाकी छाले तो बेटो चलो जल्दी कयो जल्दी टाइम थियण वारो तो अस्सलाम वालेकुम बाबा वालेकुम सलाम शाला केरा तबे ठीक आ एवा नो पुराणो बगल नवा सही सफा बिल्कुल नओ जीरो ए रंग बंगल था पे बाबा न सही नओ आ मिले ये हाणे महीनो थियो तो वतो आ हां घणे दींदा बाबा ऐं वेकाऊ ना आहे रिकवरी की ना न साईं वेकाऊ ना आहे पंहिंजी रोज़ी लाइ कोई रोज़ी कंदा आहियूं असां न साईं वेकाऊ ना आहे बाक़ी वो सेठ वेठो आहे अंदरि तव्हां वञी ॻाल्हायो सेठ सां पाण सेठ अंदर आ हलो साईं मिलायूं था तव्हांखे अचो सेठ अंदरि वेठो आहे अचो अचो सेठ वेठो आहे बाबा खेल रहा है ना अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम बाबा वालेकुम सलाम केर साईं अचो अचो बाबा अचो वियो खैर आ बे ठीक आ फर्स्ट क्लास अच्छा मतलब ठीक आ अच्छा अब तू नड़न के डिसेस यार ये जो कुलुडिन ता पे माना लथा ना इन मलते असां नंढड़े खां पाण ॾिसदा से तव्हां न ॾिसो वेरो बाबा छो साईं ता डॉक्टर हो जा असां डॉक्टर न आहियूं हाणे असां सॼो वठूं था पिया पैसनि ते तोखूं अच्छा ये सॼो माना सॼो न सही सा माना खपाइदा न बाबा ये छो भला ख़बर अथई मां आहियां केरु सही तू भला केर पियो जी ये त ना है हे माना ॻोठ मुंहिंजो हे प्लाट मुंहिंजो हर शइ मुंहिंजे ॻोठ में अची दादागिरी कंदा हाणे बाबा दादागिरी हिकिड़ो ॻाल्हि आहे मां रोज़गार करण आयो आहियां पंहिंजे बच्चनि रोज़गार जो ॿियो रोज़गार वठी नहीं करना हे ॿियो रोज़गार छो न साईं करे हाणे तव्हां ॿियो मांखे तव्हां वटि हे रोज़गार न करे कहिड़ो साईं हे हा बाबा इनखे छॾियो मस्जिद में किथे पेशमाम थी न वञे नमाज़ पढ़ी जिते वेही रहंदो न छो न साईं असां न निकिरंदा नमाज़ ऐसे पढ़ंदा हिते ई नमाज़ पढ़ंदो मथे चढ़ी हूंदे न साईं न असां न निकिरंदा बाबा असांखे न पैसा गला छॾा कीअं साईं पैसा ॻाल्हायूं छो पैसा ॻाल्हायूं पैसा बाबा गलाए सॼी ॻाल्हि सूबेदार खे पतरा चालान कराए बाबा मां अॼु वॾो पटे थो वञा तुंहिंजे शहर मां बाबा तुंहिंजे ॻोठ पटे मां वेंदे माण्हू सूबेदार घुराए टंगराए वरी बाबा मूंखे खपाऊ न आहे यार तूं छो तम थो करे वटि तुम न खपाऊ न आहे छा आहे ईअं कीअं तूं वरिते भला हे रोज़गार न करे तव्हांखे इलाज आहे गंजनि सॼो ॻोठ तव्हांजो आहे साईं असां हिकिड़ा अकेला या गंजन हे प्लाट मुंहिंजो आहे ज़मीन हे प्लाट आहे जायूं सभु मुंहिंजियूं आहिनि हिनखे छा आहे बाबा हाणे मूंखे त ख़बर न आहे न हिनखे छा आहे कुझु नथो हाणे कहिड़ो बीमारी आहे बाबा तोखे बता दो पर असांखे ॾे टिकड़ो टिकड़ो असां तोखे पैसा ॾियूं था न भाउ बाबा हाणे ॻाल्हि त ॿुध हिकिड़ी साईं तव्हां मुंहिंजी ॻाल्हि त ॿुधो न थोरो साईं तव्हां नंबर खे छॾियो हिकिड़ी मुंहिंजी ॻाल्हि त ॿुधो तव्हांखे मोला जा गज लॻा पिया आहिनि साईं असां हिकिड़ा परदेसी आहियूं असांखे रोज़गार करणु आया आहियूं हिते तव्हां रोज़गार अगरि करणु पैसा ॾे न वरी ॿियो वठ न बाबा मां छा कंदुमि साईं मां पैसा छा कंदुमि ॿियो वठ दे नओं आहे पुराणो आहे हिनखे दे ग़रीब दुआ कंदी हाणे घणा वठिते पैसा वठ जान छॾाए बसि छॾियोसीं भाउ ॾियो पैसनि खे हाणे असांजो माना दिमाग़ कमु नथो करे साईं थोरे असांजे पैसनि खे तूं भाउ थो ॾे साईं पैसनि खे कॾहिं थो ॾियां साईं हाणे चई भाउ ॾे पैसनि खे बाबा तूं इहा ॻाल्हि कयो न त ॾे यार असांखे छो मथो ख़राबु थो करे साईं असांजो हाणे मथो ख़राबु करे मां प्यार सां ॻाल्हायां त बसि वरी बाबा तूं प्यार ख़ुदा खे मन पंहिंजो प्यार पंहिंजे भाइरनि खे ॾियणी आहे असांखे माना नथो खपे यार प्यार असांखे हा ॾींदे या न ॾींदे बसि ॿुधाए मूंखे छॾा छा ॾियो सही तव्हां ॿुधायो न सॼो मूंखे सॼो रेलो ॾाढो सॼो मूंखे छॾा भला उहो हिकिड़ो खणो बसि ॿियो त असांखे हिकिड़ो छॾियो छो खणा हिकिड़ो खणंदी न वाटे हुजे न सॼो अच्छा, रोज़ीटिन में थी न हिकिड़े में थी टे बाबा मूंखे बि छॾियो मां बि त पंहिंजो रोज़ी कयां न बचनि छॾियो साईं हाणे सूबेदार खे फोन कयां थो मां डीएसपी सां बि ॻाल्हायां छॾियो साईं हाणे असांखे कॾहिं दरपदर था कयो ख़ुदा खे मञो यार वठ पैसा वठ बसि ॻाल्हाए छॾा घणा ॾिए ॾियो साईं हाणे ॾियो 1,30,000 रुपया असां जेको वरितो आहे ॿुधी साईं क़ुरान तूं खणा बाबा हाणे अहिड़ी का ॻाल्हि न आहे भला तव्हां मूंखे सफ़ा ज़लील कंदो छा भला हाणे तूं चए 15,000 जो कुल ई 15,000 साईं छा भला असां चए भला 15,000 में लो केतिरो महांगो थी वियो आहे साईं सॼो लो जो ठहियल आहे 20 वठ न बाबा 20 बि असां छा भला असां लॾो अरे बाबा इहो पटेस लॾो भलो पटेस हे कहिड़ो लॻे कीअं पटी जाए रे बतराए न वरी ईअं कीअं बदिराईंदो साईं असां वञूं था बाबा कीअं बतराए साईं ये कीअं बतराईंदो ख़ुदा जो हाणे डीएसपी छॾियो साईं बाबा ख़ुदा खे मञो यार छो साईं कॾा पिया बाबा हाणे घणा वठ छॾा जल्दी ॿुधा बसि हाणे ॾियो हाणे 1,00,000 रुपया ॾियो जान छॾायो बाबा असांजी ख़ुदा खां फासी आहे असां बाबा हिते किथे आयासीं असां मां त निभागे खे चवां पई हिते न हल बाबा हा ॾियो हाणे ॿुध लख में सभु शइ थी सॼी शइ जेको कुझु बाबा हाणे ॿियो छा खणी वेंदुमि यार सभु हाणे इहा सॼा आइटम सभु कुझु थी लख में मतिलबु फिरी झट खां पोइ छो फिरतासीं साईं अञा छा भला मां तोखे घर वठी हलां छा पंहिंजे ठीकु आहे घर तूं न वठी छॾियो छा
लख में सब कुछ तुझो आहे बाबा असांखे जान छॾे असांजे असां पंहिंजे करे ॻोठ वञूं यार 20 लख वटि वञो वरी किथे हाणे जेको सब कुछ दी सभु कुझु ॾींदासीं साईं तव्हां छो भला सभु कुझु ते बाहि बारे छॾियो आहे जो आहे न सभु कुझु तुझो आहे बाबा हाणे बसि असांखे ये छोकरी खमीस पायां साईं हाणे ॿियो हाणे छा मुकारो थो करे छॾियो असांजो सब कुछ बोली कही न छो साईं सभु कुझु में चोलो साईं इहे चुड़े चलो तो पहलो ही अरे साईं पैसा रखिया आहिनि हिन में मां हल उठा नहीं कर हल उत सब कुछ सौदे में यार मां तो बाबा सोतो ईअं कीअं चरियो आहे मां उघाड़ो कीअं जीअं हुए सब कुछ चाहिए ना पुट बाबा सभु कुझु मां चुनो के वटि फैसलो करा दूं हली फैसलो छा चयो आहे छा साईं चयो सब कुछ बाबा जेके तूं मूंखे लख रुपयो ॾिनो मां पाए चोले में मां रखियो आहे। सब कुछ तू तो सब कुछ तो मां तो घर वठी आंदुमि चाहिए ना बाबा घर त हाणे मां ईअं मज़ाक कई आहे मजाक तुंहिंजो कर ज़बान जो कम उठण उठ तो ईअं कीअं उथ साईं मूंखे चोलो क़ुरान खे मन बाबा ऐसे टोपी में ॾा यार उतार, ऐसे उतार, भला हाणे ईअं बेटा वॾो खे न अरे ईअं करे छॾियो आहे तव्हां मूंखे। उत यार कमाल करे छॾियो आहे मूंखे कसम आहे लख रुपयो यार ईअं न करे अरे बाबा हल नहीं कर तो सब बोली बाबा कही खुदा को ॾिजो कुझु यार खुदा को असां तुझे ना तू तुझे उठण नहीं कर हल तो खुदा जो कसम मूंखे तबाह करे छॾ बसि साईं खुदा जो कसम असांखे बुरी लख तो लॻी दे हज़ार वाली लख तो असां एहसान कयो लख रुपयो मुंहिंजे चोले में पियो आहे। हल खुदा जो कसम आहे हे कहिड़ो इंसाफ़ आहे यार मूंखे वाह छा सही? इशारो करे चुपल पंहिंजा पाए वञो न बाबा। चप्पल सौदे में आ सोचो सही हाणे चुप चुप करो सोचो ला ला सौदो सब कुछ सौदे में आ ओ खुदा जी का मार ला चंपल सौदे में आ हिकिड़ो तो ॾिन, हिकिड़ो तो ॾिन। लख रुपया तो ये टोपी मथे ते पई तड़ी छॾे तो हले तो खुदा जी का मार पे तो टोपी छट मुझे हर चीज चढ़े हे भी खड़ी है ना बाबा तू या तो ये मथे ते पातल ली न न हे खड़ी है तो सुनियो तो हल 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 बड़े खुदा जी का मार पे चलो छट मुझे सॼो लॾो छट अरे छोकरा हलेस बाबा काॾे में तू बस हलेस बाबा हल हाणे मजूरी हिननि खे वटि मां वटि कुझु बि न थी चलो ही लाया खुदा जी का मार पे